हदीस जा लफ्ज़ यस्तग़फिरु लहू इला यौमिल क़ियामत, क़यामत ताईं उहो क़त्रन मां पैदा थियल मलाइका उन जे दुरूद पढ़ण वारे जे लाइ दुआ कंदा रहंदा। तव्हां ॿधाइण वारनि खे अलाए दुआ खपेव थी अलाए कोन थी खपेव, इहो हथु खयो ई कोन, ख़बर ई कोन थी पए खपेव थी त पोइ अहिड़ी सलाद पढ़ रब खे वण तुंहिंजो आवाज़ वॼे शैतान भॼे ऐं तुंहिंजे आवाज़ जा जलवा मदीने में पुॼनि। सभई मोहब्बत सां पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अन्य आवाज कयो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुझा मुहतरम इज्जत जे काबिल प्यारा दोस्तो भाइरो अजीजो, अल्लाह तबारक व तआला जे फज़ल ऐं करम सां, अल्लाह जे तौफ़ीक़ सां अॼु असां ई तव्हां इन नूरानी इरफानी रूहानी मीलाद शरीफ़ जे महफ़िल में शरीक आहियूं। अल्लाह असां जो अचण तहां जो अचण पंहिंजे दरबार में क़बूल ऐं मक़बूल करे ऐं जन दोस्तनि हिन प्रोग्राम में ताउन कयो आहे। रब करीम उन्हनि जे रिज़्क़नि में, रोज़नि में, बच्चनि में, मालनि में, औलादनि में बरकतूं अता फरमाए। हिन महीने जो नालो आहे रबीउल अव्वल। अगे वॾड़ा हिन महीने खे चवंदा हुआ उर्स महीनो, ऐं अञा ताईं बि इहो जारी आहे। पुराणो शेर आहे हाजी गुलाम नबी मैसर जो या कंहिंजो त उर्स महीनो आयो आहे जंहिंमें नबी साईं ॼायो आहे सूमर वारी राति ते। पर इस्लामी तरीक़े सां हिन जो नालो अरबी में आहे रबीउल अव्वल, जंहिंजी माना आहे पहिरीं बहार। उलमा फरमाइनि था त जॾहिं हिन महीने जो नालो पे रखियो वियो तॾहिं बहार जे मौसम जी शुरूआत हुई। मूंखे अफ़सोस सां चवणो थो पवे विच में त असां मुस्लमान सॾाइण वारा, कलमे पढ़ण वारा, नबीअ जे मुहब्बत जी दावा करण वारा, मां हर मुसलमान जी ॻाल्हि नथो कयां इल्ला माशा अल्लाह उन्हनि जी ॻाल्हि जिन जो ताल्लुक दीन सां नाहे, जिन जो ताल्लुक छा दीन सां नाहे। अगर उहे अंग्रेजी पढ़ियल आहिनि त उन्हनि खे अंग्रेजी महीना यादि आहिनि त बाबा ही जनवरी आहे, ही फेबरवरी आहे, ही मार्च आहे, ही अप्रैल आहे, ही मई आहे, ही जून आहे, ही जुलाई आहे, ही फलाणो आहे। ऐं वरी बहराड़ी जा वेचारा सादा उन्हनि खे वरी हिंदुनि जा महीना यादि हूंदा हुआ। हवाई चेट आहे, ही कती आहे, ही सावण आहे, ही बडरो आहे, ही फलाणो आहे, ही फलाणो आहे। पर जे इस्लामी महीननि जो पुछिजे त कुल पीरांदा ख़ैर। ईअं न हुजणु खपे। इन जो वजह कहिड़ो आहे? बहराड़ी में त ईअं त जेसी ताईं जनाज़े जी नियत मौलवी न कराईंदो तेसी ताईं नियत ईंदी नाहे। वजह छा आहे त तव्हां ऐं असांजो दीन सां ताल्लुक न रहियो, दीन सां मुहब्बत न रही, दीनी इल्म पढ़ण सां वास्तो न रहियो। पोइ उन जे करे अल्लामा इक़बाल लाहौर वारे चयो त वज़ह में तुम हो नसारा और तमद्दुन में हुनूद। असां जूं रीतूं रस्मूं साॻियूं हिंदुनि वारियूं, तरीक़ा नसारनि वारा। ये वो मुसलमान हैं जिन्हें देख के शर्माए यहूद। अॼुकल्ह मुसलमाननि जा अहिड़ा त प्रकार थी विया आहिनि जो उन्हनि जे कमनि खे ॾिसी करे यहूदियुनि खे बि शर्म थो अचे त ही कहिड़ा मुसलमान।
मुझे अर्ज करने जो मकसद ही आ तहां भला आयो बेहतर आयो मां गुनहगार आया कम इल्म आया दुआ कयो अल्लाह तबारक व तआला मुझे इल्म में अमल में बरकतूं करे अवा मदीने वारे जा आशिक आयो घर चाओ ॾाढी खुशी जी ॻाल्हि आ पर इन तरफ़ तहां असा जो रुझान हुजण खपे अरबी में नालो आहे रबीउल अव्वल जंहिंजी माना आहे पहिरीं बहार छो त जॾहिं हिन महीने जो नालो रखियो पे वियो तॾहिं बहार जी शुरूआत पर केर जे हाणे त बहार कोन्हे हाणे त सियारो आहे हाणे त रबीउल अव्वल मां चवां त इहो वजह ॿियो बि उलमा लिखियो आहे त हक़ीक़त ही आहे त जॾहिं बि महबूब जे अचण वारो महीनो आयो आहे सियारे में अचे तब बहार आहे उन्हारे में अचे तब बहार आहे गर्मीअ में अचे तब बहार आहे इन जे करे हिकु अरबी शाइर ॾाढी प्यारी ॻाल्हि कई आहे जे इजाज़त हुजे त तव्हांखे मां ॿुधायां ये हथ मथे खड़ो ही कोन मूंखे के ख़बर पियो हिकिड़ो त मूवी मुंहिंजे साम्हूं आहे तव्हां ॾिसण बि मूंखे कोन था अचो भला जेके ॾिसण में अचो पिया से हथ मथे खड़ो छा थो चई फरमाए थो लिहाज़ शहर फिल इस्लाम फदलुल व मनक़बतुन तफूक़ु अल शूरी हिन महीने जी इस्लाम में फजीलता ऐं मनक़बता जेका ॿियनि महीननि खां वधीक बुलंदा थे थो रबीउल फी रबीउल व नूरुन फौक़ नूरिन फौक़ नूरी बहार बहार में आ बहार बहार में आ नूर जे मथा नूरा नूर जे मथा नूरा हर तरफ नूरी नूरा उलमा खे घुरायो वञे थो नात खानन खां महबूब जो नातूं ॿुधियूं थियूं वञण महबूब जे गुलामनि खे घुराए महबूब जे शान खे ॿुधो वेंदो आहे अल्लाह जी उन नेमत ते रब जो शुक्र कयो वेंदो आहे रब हथ ॾिना इहा बि नेमत आहे पेर ॾिना इहा बि नेमत आहे माल ॾिनो इहा बि नेमत आहे मिल्कियत ॾिनी इहा बि नेमत आहे पुट ॾिना इहा बि नेमत आहे घर ॾिना इहा बि नेमत आहे खुदा जो कई नेमतूं ला तो अद वला तो सा पर हिकु वॾी नेमत जे बारे में रब तो फरमाए लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा व इन कानू मिन क़ब्ल लफी दलाल मुबीन अलबत्ता तहकीक अल्लाह जो मुमिनन ते एहसान जे इन्हनि मां शान वारे रसूल खे मोकिलियो आहे जेको इन्हनि जे मथां अल्लाह जूं आयतूं तिलावत कंदो आहे इन्हनि जे अंदरनि खे साफ़ कंदो आहे इन्हनि खे क़ुरान करीम ऐं दानाई सेखारींदो आहे भली मुंहिंजे हबीब जे अचण खां पहिरियां गुमराहीअ में हा जेके वहशत वारियूं सिफ़तूं रखंदा हुआ दरिंदा सिफ़ात से फरिश्ता सिफ़ात बणिजी आहे जेके मुशरिक हा से मुवहिद बणिजी आहे जेके जाहिल हा से आलिम बणिजी विया जेके गुलाम हा से आका बणिजी विया जेके दीन खां भटकियल हा से दीन ते अची विया जेके दीन खां नफ़रतूं कंदड़ हा पाण त दीन ते अची विया पर ॿिन खे बि छिके महबूब जे गुलामीअ में दाख़िल कयऊं सुभान अल्लाह चो ही को खाला चो बगान वारो जोर सा जो सुभान अल्लाह थरो था बरो था थरो था नबी जो शान बुधी जे को बरे त समझ त कम खराब महबूब जो शान बुधी मानु छरे आका जे शान के बुधी अंदर के सुकून मिलन खपे बरण न खपे अल्लामा इकबाल इहा ही गाल के पर मैं तो खुद न थे जो राह पर औरों के हादी बन गए पाण जेके गुमराही ते हा नबी सही जे अचण जे वक्त सां पाण हादी थी अरे खुद न थे जो राह पर औरों के हादी बन गए क्या नजर थी
जिसने मुर्दों को मसीहा कर दिया। अल्लाह साईं नारो है पर जवाब ही कोन ॾिनो। हाँ सही छो भला कावड़े ला उछा नारे तकबीर लोल मां त कॾो सी लई वेंदो। नारे तकबीर नारे रिसालत नारे रिसालत नारे तहकीक हक चार यार जो जोर से नारो। नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर सरकार जी आमद दिलदार जी आमद मदनी जी आमद प्यारे जी आमद। जागी जागी वेंदो इंशाअल्लाह सी न थींदो थक बि न थींदो। असां मौली तव्हांखे सुभान अल्लाह हर छो था चवरायूं असांजे वाल साहब हिकिड़े बाबा साईं ते ज़ोर सां चयो सुभान अल्लाह। ॿियो वरी ज़ोर सां सुभान अल्लाह जो चई पारे में जेको वेठो थी आस्ते त चयो कन थो खाए ये मौलीअ खे बि झल न मौली जे चयो सुभान अल्लाह तूं जे आस्ते भला मां उथां महफ़िल मां सो तव्हां सां त भाई हालत कान्हे का न। गरजी मुझे हबीब ते सलात सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुस्तफा जे अचण सां रंग लगा हबीब जे अचण सां इनायतूं थियूं। मुस्तफा जे अचण जी ख़ुशीअ जे करे जंहिं महफ़िल खे सजायो वञे उन महफ़िल जो नालो आहे महफ़िल मीलाद। मक्के जो मुहद्दिस हाणे ताज़ो गुज़ारे वियो 2004 में उन जो विसाल आया 2003 में सैयद मोहम्मद बिन अलवी मालिक आशिक़ रसूल सैयद नजदी वहाबी कई उन्हनि कोशिशूं कयूं त हिनखे हिन मनसब तां हटायूं। बादशाह उन जी इज़त कंदा हुआ उनखे भाईंदा हुआ। उन मीलाद शरीफ़ जे मौज़ूअ ते किताब लिखियो आहे ऐं अल मोरिदुर रवी फी मौलिद नबवी हज़रत मुल्ला अली कारी रहमतुल्लाह अलैहि जो लिखियल किताब आहे। उन किताब जे मुक़दमे में साईं लिखनि था इन्नल इहतिफाल बिल मौलिद नबवी शरीफ़ ताबीरुन अनिल फरह वस्रूर बिल मुस्तफा। मीलाद चइबो आहे उन महफ़िल खे जंहिं महफ़िल में नबीअ जे अचण ते ख़ुशीअ जो इज़हार कजे आका जे अचण ते ख़ुशि थिजे। तव्हां ख़ुशि आहियो या न आहियो ख़ुशि जी साईं दलील ॾियो चरिया तोखे नबीअ जे ज़िक्र लाइ दलील ॾियो मान तो जवाब ॾियां। सैयदी आला हजरत अजीमुल बरकत मुजद्दिद अहले सुन्नत हजरत मौलाना शाह अहमद रज़ा फरमाइन था हशर तक डालेंगे हम पैदाइशे मौला की धूम। जले 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 मरी विया ऐं कन वरी इहो ई इख्तियार कयो त बाबा मीलाद जाइज़। अरे हशर तक डालेंगे हम पैदाइशे मौला की धूम मिसल फारिस नजद के किले गिराते जाएंगे खाक हो जाए अदब जल कर मगर हम तो रज़ा दम में जब तक दम है जिक्र उनका सुनाते जाएंगे। सजी दुनिया हबीब जे अजर ते खुशी कई अल बिदाया वल निहाया में
अल्लामा इब्ने कसीर रोजुल अनफ सीरत जो किताब उनमें अल्लामा अबुल कासिम सुहेली चोटी चोटी जा मुहद्दिस लिखन था तफसीर कुर्तबी में अल जामे लिहकामिल कुरान में इमाम कुर्तबी तो सूरह फातिहा जे हेठा लिखे त इब्लीस दुनिया में 4 भेरा वडियूं रड़ियूं कयूं घणा भेरा सही 4 भेरा उन वडियूं रड़ियूं कयूं एकड़ी रन्नतुन हीन लुइन एकड़ी रड़ तद की जन ते लानत कई वई वरन्नतुन हीन उहबत एकड़ी रड़ तरह की जन के जमीन ते लाथो वियो वरन्नतुन हीन वलिद रसूलुल्लाह जरे दिल पर मदीने वारा पैदा थिया तद बि शैतान रड़ियूं कयूं तहारे मुजा सामान खत्म थिया मुजा हरबा खत्म थिया मुजा फरेब खत्म थिया मुजी मुशरिकाना फैलाए रस्म खत्म थी वई क़यामत ताईं मुझे महबूब जो नालो ऐं ज़िक्र जारी रहंदो तकबीर नारे रिसालत नारे तहकीक शैतान रड़ियूं कयूं ऐं अॼु जेके रड़ियूं था कनि अल्लाह उन्हनि खे हिदायत ॾेई नबी साईं जावा तॾहिं बि शैतान रड़ियूं कयूं ऐं जॾहिं वरन्नतुन हीन उनज़िलत फातिहतुल किताब जॾहिं क़ुरान करीम जी सूरत सूरह फातिहा लथी तॾहिं बि रड़ियूं कयूं पर असां छा था चऊं असांखे चवंदा आहिनि त तव्हां हिन खे ईद था चओ लैलतुल क़द्र शान वारी आहे कुरान में आहे लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ शहर असां चयो त असां इनकार कॾहिं कयो आहे त लैलतुल क़द्र शान वारी कान्हे बाक़ी इनकार कयो मुंहिंजा साईं ॻाल्हायो जी साईं ईद शान वारी मां चवां थो असां इनकार ई कोन कयो आहे हिकिड़ी मोहब्बत वारी ॾाढी प्यारी ॻाल्हि कई आहे लैलतुल क़द्र का है रुतबा बड़ा ये भी माना है रुतबा बड़ा ईद का लैलतुल क़द्र का है रुतबा बड़ा ये भी माना है रुतबा बड़ा ईद का बगान वारो मगर जिसमें तशरीफ लाए मेरे मुस्तफा उस मुबारक महीने की क्या बात है अल्लाह जे हबीब जे अचण जे ज़िक्र वारी महफ़िल खे मीलाद जी महफ़िल चइबो आहे अॼु तूं ई मां पिया कयूं पर आलम अरवाह में जॾहिं दुनिया कोन हुई आसमान कोन हुआ ज़मीनूं कोन हुयूं ओभर कोन हुयो ओलह कोन हुयो उत्तर कोन हुयो ॾखिण कोन हुयो हेठि कोन हुयो मथे कोन हुयो जिन कोन हुयो इंस कोन हुयो का शइ कोन हुई अल्लाह पंहिंजे 1.25 लख नबीअ खे घुराए चयो नबीओ अॼु अची वियो त मां तव्हांखे पंहिंजे मुहम्मद अरबी जो ज़िक्र थो ॿुधायां बगान वारा अॼु तव्हां वेठा ॿुधो मां वरी गुनहगार तव्हांजे साम्हूं अर्ज़ पियो कयां पर आलमी अरवाह में खुदा सभिनी नबीअ खे गॾु करे अल्लाह महबूब जे अचण जो ज़िक्र कयो दुरूद शरीफ पढ़ो त मां अर्ज़ करे वठां सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अल्लाह फरमाया इस अखज़ अल्लाह मीसाकल नबिय्यीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमा सुम्मा जाअकुम रसूलुम मुसद्दिकुल लिमा माकुम लतुमिनुन बिही व लतंसुरुन्नह क़ाल अअक़ररतुम व अख़ज़तुम अला ज़ालिकुम इसरी क़ालू अक़ररना क़ाल फशहदू व अना मअकुम मिनश शाहिदीन अल्लाह फरमाया इज़ अख़ज़ अल्लाह ऐ उज़कुर या मुहम्मद
याद कर मुझे हबीब जॾहिं अल्लाह नबीअनि खां वाइदो पे वरितो। अल्लाह फरमाए नबीओ जी असांजा रब मां तव्हांखे किताब बि ॾींदुसि, हिकमत बि ॾींदुसि, दानाई बि ॾींदुसि, रिसालत बि ॾींदुसि, नबुवत बि ॾींदुसि, ताजदारी बि ॾींदुसि, सरदारी बि ॾींदुसि, दुनिया जी हर नेमत तव्हांखे नवाज़ींदुसि, आख़िरत जी बि नेमत अता कंदोसांव, तव्हां वटि ताजदारी हूंदी। सुम्म जाकुम रसूल, उन खां पोइ तव्हां वटि शान वारो रसूल अचे। रसूलुन ते तनवीन या तज़ीम अलावा माना शान वारो नबी। तव्हां छा था चओ बखान वारा असांजो नबी शान वारो आहे या न? अरे खल्क से औलिया, औलिया से रसूल, खल्क से औलिया, औलिया से रसूल, और रसूलों से आला हमारा नबी। खुली चो परेशान शो ही सबसे आला औला जन नबी सां निभायो, हुजूर उन्हनि सां निभायो। मुमताज कादरी का ॿुधो न सही, आशिक़े रसूल आख़िरी टाइम ते जेल में चवनि पिया मुमताज तूं असांखे माफ़ीनामो लिखी ॾे त मूंखां ग़लती थी वई ही, मूं ॼाणी वाणी न कयो आहे। तुंहिंजो नंढड़ो पुटु आहे, जवान ज़ाल अथई, तोखे छॾींदासीं। हर को सोचे यार मां ग़रीब माण्हू बचा जेल खां। आशिक़े रसूल हिन जे अंदर में नबी साईं सां मोहब्बत ऐं प्यार आहे कि तूं तो मूंखां माफ़ी तलब कराई। अगे मूं तहज्जुद बि पढ़िया, निमाज़ूं बि पढ़ियूं, सलातूं बि पढ़ियूं, ज़िक्र बि कया, पर कॾहिं मूंखे नबी जी ज़ियारत न थी। जॾहिं खां हिन बदबख़्त खे मारियो अथमि, हर रोज़ मूंखे गुंबदे ख़दरा वारे जी ज़ियारत थींदी आहे। चओ सुभान अल्लाह, अल्लाहु अकबर। या रसूल अल्लाह जिंदाबाद। अरे कौन देता है देने को मुँह चाहिए, कौन देता है देने को मुँह चाहिए, देने वाला है, जागो 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 जागो, देने वाला है सच्चा हमारा नबी, सबसे आला औला हमारा नबी, सबसे वाला अल्लाह फरमाए सुम्म जाकुम रसूल, उन खां पोइ तव्हां वटि मुंहिंजो शान वारो रसूल अचे। लतुमिनुन बिही, उन ते ज़रूर ज़रूर ईमान आणिजो। वल तनसुरुन, उन जी ज़रूर ज़रूर मदद कजो। क़ाल अक़ररतुम, अल्लाह फरमाए नबीयो छा तव्हां इक़रार कयो आहे? व अख़ज़तुम अला ज़ालिकुम इसरी, इन मुंहिंजे बोझ खे ज़िम्मेदारीअ खे तव्हां क़बूल कयो आहे। क़ालू अक़ररना, सभिनी नबी बि यक ज़ुबान चयो मौला असांजो इक़रार आहे। अल्लाह फरमाए सिर्फ़ इक़रार न, फशहदू शाहिद थियो, मुंहिंजे नबी जी नबूवत ते शाहिद थियो, शाहिद थियो, शाहिद थियो। व अना माकुम मिन शाहिदीन, मां बि तव्हां सां गॾु पंहिंजे नबीअ जे नबूवत ते शाहिद आहे। इमाम कस्तलानी मवाहिब लदुनिया में लिखन था लम्मा खलक अल्लाह तबारक व तआला नूर नबीना अमरहु अन यंजुर इला अनवारिल अंबियाए, जॾहिं अल्लाह असांजे नबीअ जे नूर खे पैदा कयो, रब असांजे नबीअ जे नूर खे चयो त ॿियनि नबियनि जे नूरनि ॾे तवज्जो कर, ॿियनि
नबियन जे नूरन ने मुतवज्जो थी जरा तुझे मुझे नबी जो नूर या नबियन जे नूरन ने तवज्जो तो करे सबनी नबियन जे नूर खे असां जे तुझे नबी जे नूर ढके छडियो गालिब अची वियो उन नबी अर्ज़ कयो या रब्बना मन खशियना नूर हो ओ मौला ई के जो नूर जे असां के ढकियो आ अल्लाह फरमाया हाजा नूर मुहम्मद बिन अब्दुल्लाह इन आमनतुम बिही व बिनुबुव्वतिही जअलतुकुम अंबिया ही मुझे मुहम्मद बिन अब्दुल्लाह जो नूरा जे इन ते ऐं इन जी नुबुवत ते ईमान आणी दो मां तहां के नबी बि कंदुस छो त नबियन के नुबुवत रसूलन के रिसालत ऐं दुनिया में अमीरियत के अमीरियत बल्कि दुनिया में जेके जो भी मिलियो आ दरवाजो मुझे महबूब मदीने वारे जो आ छा चवंदा साईं नबी छा थो ॾे अल्लाह अकबर सही बुखारी शरीफ ऐं घणा वरी असांजे माण्हुनि खे बरगलाइण लाइ साईं बुखारी में ॾेखारियो चरिया बुखारी पढ़ी त थो पर शायर वांगुरु त तोखे बुखारी पढ़ण ऐं पढ़ाइण अचे ई कोन थी ये तो बेइश्क नबी जो भी पढ़ाते हैं बुखारी जेके थकजी पिया हथ त मथे खणो घणा थकजी पिया हो मां हिकिड़े जो जेके थकजी पिया हथ मथे खणो मालिक ॿई हथ खया बाजो तू ही थकजी पियो जी त भुलिजी पियो तव्हां भुलिजी पिया हो न सही ये तो बेइश्क नबी जो भी पढ़ाते हैं बुखारी उनको बुखारी नहीं आता बुखार आता और उनके बुखारी कौन तो अचे बाकी बुखार अचे साहबी आयो नबी से हजरत अबू हुरैरा किताबुल इल्म बाब हिफ्ज़ुल इल्म हदीसा हजरत अबू हुरैरा आयो या रसूल अल्लाह इन्नी अस्माउ मिनका हदीसन कसीरन अंसा हबीब तो खां ॾाढियूं ॻाल्हियूं थो ॿुधां पर यादि न थियूं रहण वेसर जो मर्ज़ थी वियो आहे मूं वटि अचे हा के मौलवी वटि वञे हा के मुफ्ती वटि वञे हा चए हा बाबा के हकीम जो पासो वटि के डॉक्टर जो पासो वटि तोखे मजून ठाहे ॾे दवा लिखी ॾे पर ही आशिक महबूब जा गुलाम अचन था त तू हबीब तू तबीब तू दारू खे दर्द तू ॾिए तू लागिए दातर खे दुख दर तॾहिं पकियूं फ़र्क कर जॾहिं अमर करियो उनखे हबीब जे दरबार में आयो आहे सही फरमाइता अबू हुरैरा जी मुंहिंजा आका उबसुत रिदाक पंहिंजी चादर खे विछा साहबी तुझे फबसतू मां पंहिंजे चादर खे दिलबर नबी जे साम्हूं विछायो आहे वगरफ बियदे पाण पंहिंजे बुक खे ईअं चले हे लप मुंहिंजी चादर में विधी अथनि हथ में का शइ ॾिसण में कान पई अचे का हिसी शइ मौजूद कान्हे का जेके महसूस करे सघिजे हाणे सहाबी चए हा हबीब ख़ाली हथ कयो अथव पर आला हज़रत समझायो त महबूब जा ख़ाली हथ बि दुनिया ऐं आख़िरत जी नेमत था रखनि सुभान अल्लाह सुभान अल्लाह ॿुधायां इजाज़त आहे सभिनी जी ॿुधायां न साईं फरमाए तो मालिके कौनैन है वो पास कुछ रखते नहीं आए त ॿिन्ही जहाननि जा मालिक पर पाण वटि त काश इस्लामी ज़ाहिर तो अचे कोन फरमाए तो मालिके कौनैन है जागजो वो पास कुछ रखते नहीं अरे दो जहां की नेमतें है उनके खाली हाथ में अरे लाभ रब्बिल अर्श जो जिसको मिला उनसे मिला बटती है कौनैन में
रहमत रसूलुल्लाह की, अर्श हक है मसनद रिफअत रसूलुल्लाह की, अर्श हक है मसनद रिफअत रसूलुल्लाह की। अरे हशर में सब देखेंगे इज्जत रसूलुल्लाह की। सावी जो जे फगरफ बियदैहि क़ाल ज़ुम्मा, सावी जी मुझा साईं सीने से मिला, फज़ममतुहु वो चादर कणी सीने से मिलाइया, तो वल्लाहि मा नसीतु शैअन बअदहु अबदा। जॾहिं महबूब मेहरबानी कई उन खां पोइ का शइ विसरंदी नाहे, जेका ॿुधंदो आहे यादि थी वेंदी आहे। तव्हांजो बि अक़ीदो त नबी जे दर तां सभु शइ मिले थी, तव्हांजो अक़ीदो आहे या न आहे? नबी जे दर तां हर शइ मिलंदी आहे। अल्लाह ताला शल असाई तव्हांखे महबूब जे फैज़ मां फैज़याब करे। अल्लाह ताला फरमाए नबीओ जी असांजा रब हाज़ा नूर मुहम्मद बिन अब्दुल्लाह इन आमनतुम बिही व बिनुबुव्वतिही जअलतुकुम अंबिया। ही मुझे नबी जो नूर मुहम्मद बिन अब्दुल्लाह जो जे इन ते ईमान आनी दऊ त मां तहां खे नबी जो कंदुस। सबनी अर्ज कयो या अल्लाह हाओ असां ईमान आणींदासीं। रब फरमाए सिर्फ इकरार न फशहदू शाहिद थियो। अर्ज कयो हा रब असीं शाहिद आहियूं। अल्लाह फरमाए व अना माकुम मिनश्शाहिदीन। सुभान अल्लाह। मां बि तव्हां सां गॾु नबीअ जे नुबुवत ते शाहिद आहे। मशहूर हदीस आहे सहाबी रसूलुल्लाह वटि आयो, अचे अर्ज़ थो करे हबीब अख़बिरनी अन अव्वल शैइन ख़लक़हुल्लाह। मूंखे उहा शइ ॿुधायो जेका रब पहिरियां पहिरियां पैदा कई। नबी से चए हां भला जिब्रील अचे त पुछी तो ॿुधाई। से फरमाया या जाबिर जी मुझा साईं इन्नल्लाह खलक क़ब्ल अल अशियाए नूर नबीक मिन नूरी फजअल ज़ालिका नूर यदूर बिल कुदरति हैसु शा अल्लाह। ओ जाबिर जी मुझा हबीब रब सभनी शइ खां पहिरियां तुंहिंजे नबी जे नूर खे पंहिंजे नूर मां पैदा कयो। और रब तुंहिंजे नबीअ जे नूर खे इजाज़त ॾिनी। सॼी दुनिया में तुंहिंजे नबी जो नूर घुमंदो रहंदो हो, घुमंदो रहंदो हो, घुमंदो रहंदो हो। जिते जिते रब चाहींदो हो तुंहिंजे नबी जो नूर हलंदो हो। हुन वक़्त में लोह कोन हो, कलम कोन हो, जिन्न कोन हो, इंस कोन हो, आसमान कोन हो, ज़मीन कान हुई, ओभर कोन हो, ओलह कोन हो, हजर कोन हो, शजर कोन हो, काशी न हुई। एक रब्बुल आलमीन हुयो ऐं ॿियो तो मोहम्मद मुस्तफ़ा जो नूर हुयो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सोना नबी फरमाइनि था जन जन पुठिन मां मां आयो हां अल्लाह उन्हनि सभिनी खे मुवहिद कयो। असांजे फ़िक़्ह हनफ़ी जे किताबनि में बि लिखियलु आहे त महबूब जा जेके अब्बा दादा हन, अक़ाइद जे किताब में लिखियल आहे त महबूब जा जेके अब्बा दादा हन मायरूं पीर सभु मुवहिद हा, मुवहिद हा ऐं बहसत ते क़यामत ते ईमान रखण वारा। आका फरमाए जन जन पुठिन मां आयुसि उन्हनि में ज़िना कान हुई, बदकारी कान हुई, सब नेक हा। उलमा फरमाए था जॾहिं मुस्तफ़ा जो नूर हज़रत अब्दुल मुत्तलिब में आयो आहे, हज़रत अब्दुल मुत्तलिब फरमाए थो हदीम में सुतो पियो आहियां। उथां पहिरियां सुतोसि का शइ कोन हुई, निंड मां जो थियो आहियां ॾिसां अखियुनि में सुरमो पातल आहे, दाढ़ीअ खे कंगो ॾिनल आहे, मथे खे फणी ॾिनल आहे। पंहिंजे पीउ वटि आयो बाबा सुतोसि, हीअ कैफ़ियत कान हुई, हाणे हीअ कैफ़ियत बणिजी वई आहे। हज़रत अब्दुल मुत्तलिब जे पीउ हज़रत अब्दुल मुत्तलिब खे काहिन वटि वठी आयो आहे। साईं मुंहिंजे पुट सां ही मसइलो आहे। हुन काहिन ॾिसी चयो त साईं हिन में मोहम्मद जो नूर आहे, जल्दी जल्दी शादी करा, हाणे इहो नूर जल्दी मुंतकिल थी दुनिया ते अचण वारो आहे। सुभान अल्लाह। हज़रत अब्दुल मुत्तलिब
मुस्तफा जो नूर हजरत अब्दुल्ला में आयो आ। उलमा फरमाइन था हजरत अब्दुल्ला हसीना जमीला एतरो हसीन जमीला जो पूरे इलाके जो औरतों चंदियो अब्दुल्ला असा सा शादी करे, असा सा शादी करे, असा सा शादी करे। एक औरत फातिमा नालो आ उठन जो बलर झलियो बीठी आ जेती अब्दुल्ला ई उठ थी तो खेजा मूसा सोबत करिया मूसा निकाह कर। फरमाइता मां गलत तरीके सां सोबत करण वारो ना आया, बाकी निकाह जो मसलो आ मां पंहिंजे पुनल पीउ खां इजाजत वठी पो कंदुसि। ए फरमान बरदार पुट ऐं अॼुकल्ह वरी ना फरमान पंहिंजे पेरनि खे बुझाइजनि, पंहिंजे माउ पीउ जूं बेइज़तियूं करण, पंहिंजे माउ पीउ खे बाबा चवण जे लाइ तयार न। अल्लाह ताला हिदायत ॾे छॾी। हज़रत बायज़ीद बुस्तामी सब जो रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था हिकिड़े दफ़े काबे जो तवाफ पियो कयां, तवाफ कंदे कंदे ॾिठुमि हिकु नौजवान काबे जे मुल्तज़म शरीफ खे चंबड़ियो रोए पियो, चए पियो मौला मुंहिंजे गुनाह खे बख़्श कर, पर मूंखे यकीन आहे त मुंहिंजे गुनाह खे न बख़्शींदे। पाण आयसि फरमाइसि त बाबा कंहिंजे दर ते बीठो हुई, अल्लाह जे दर ते आयो, छा पियो चई? अल्लाह फरमाए तो कुल या इबादी अल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिर रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहु हुवल गफ़ूरुर रहीम। सुभान अल्लाह। अल्लाह जे दर ते आयो आ अहिड़ियूं ॻाल्हियूं करण कर ये तो साईं मुंहिंजो गुनाह वॾो आ। साईं फरमाइनि था ॿुधा भला कहिड़ो तुंहिंजो गुनाह हुआ? हे तो मां पंहिंजे माउ पीउ खे हिकिड़ो पुटु बाबो जवानीअ में गुज़ारे वियो, अम्मा वेचारी कमाईंदी हुई, मज़दूरी कंदी हुई, टोपो ॾींदी हुई, दुनिया जे कारोबार में मसरूफ़ रहण जे बावजूद अम्मा मूंखे वॾो कयो आहे। हिकु ॾींहुं अम्मा वटि आयसि, अम्मा मानी ॾे मानी खावां। मां चयो अब्बा मानी त कान्हे का, भला वे त पचाए थी वठां, वरी मां तनूर में बाह ॿारी आहे, मूंखां बर्दाश्त न थियो आहे। मां पंहिंजे जीजल मां खे खणी उन तनूर में उछलायो आहे, मां जा पेर सड़ी विया, टिडड़ी बणिजी वई आहे। हाणे रब जे दरवाज़े ते आयो हा, मौला मूंखे माफ़ी ॾे। हज़रत बायज़ीद फरमाइनि था पुट हिते माफ़ी न मिलंदी, वञ पंहिंजे जीजल मां खां माफ़ी वठी आ, जे मां माफ़ करे छॾी त रब तोखे बख़्शे छॾींदो। आयो आहे साईं वाह जे सलाह ॾिन, दरवाज़े खे छड़काए थो, अंदरां टिडड़ी मां पेरनि ते रेडियो पाईंदी पाईंदी आई आहे, दरवाज़े खे खोले थी कदमनि ते किरी पियो, मां माफ़ कर। मां आख़िर मां हूंदी आहे रोई थी चे बच्चा मूं तोखे माफ़ कयो, मूं तोखे माफ़ कयो। वरी तकड़ो तकड़ो निकिरी काबे में आयो, जॾहिं मुल्तज़म शरीफ जे वेझो पहुतो आहे, हथ थो विझे गेबी आवाज़ आयो, बंदा तोखे तुंहिंजे मां बख़्शे छॾियो आहे, मूं रब बि तुंहिंजे गुनाह खे बख़्शे छॾियो आहे। सुभान अल्लाह। उतां असां पंहिंजे माउ पीउ जो अदब करियूं न। अल्लामा सैयद मोहम्मद बिन अलवी मालिकी जी मुसविर ॻाल्हि कई, साईं फरमाइनि था महफ़िल मीलाद जो इहो वॾो फ़ाइदो आहे जो माण्हुनि खे माण्हू दीन जे तरफ़ ऐं जेके हक़ आहिनि ख़ुदा जा ऐं ॿारनि जा उन्हनि खां वाक़िफ़त कराईंदो। महफ़िल मीलाद थींदी, अवाम ईंदो, उलमा ईंदा ऐं उलमा माण्हुनि खे नसीहतूं कंदा, मन को नसीहत पिराए अमल करे विझे। इहा बि वॾी मीलाद जे महफ़िल जी ख़ूबी आहे। अॼु मां तव्हांखे अपील थो कयां त मुंहिंजा अदा, मुंहिंजा भाउ, मुंहिंजा दोस्त, मुंहिंजा प्यारा, तूं पंहिंजे माउ पीउ जो अदब कर त इंशाअल्लाह हिन दुनिया में बि आबादी आहे, अॻी दुनिया में बि आबादी। हज़रत अब्दुल्ला फरमाइनि था मां तेसीं ताईं निकाह न कंदुसि जेसीं ताईं पंहिंजे पुनल पीउ खां इजाज़त वठां। बाबे वटि आयो, बाबा इजाज़त ॾे शादी कयां। पीउ थो चए अब्बा तुंहिंजी पेशानीअ में नबी मुहम्मद जो नूर आहे, या अमानत आहे, या ॿिया ॿी का झले न सघंदी, या अमानत क़ाबू कंदी त आम न करे सघंदी। उलमा फरमाइनि था शादी थी हज़रत बीबी आमना जी, रजब जो महीनो
आ सुमर जी रात आ दिलबर नबी पंजे अम्मा जे वजूद में आया अल्लाह ताला जी जात बरकत ऐलान कराया ओ जन्नत जा दारोगा जी मुझा रब्बे जलील अजे जन्नत जे दरवाजन के खोले छ जहन्नम जे दरवाजन के बंद करे छ हूरन के हुक्म ते हूरो सिंगार कयो छो तो ता अल्लाह इन्नन नूरल मकनून अल मखजून अल्लज़ी यकून मिनहुल नबीयुल हादी यस्तकिर फी बतन उम्मिहिल लैलत अज रात ओ नूर देखो खजानन में रखल हो लिखल हो अज पंहिंजी जी जलमा जे वजूद में अची वियो आ सुबह जो टाइम हजरत अब्दुल्ला बाहर जो निकरे वा औरत ॾिसे ई कान थी पूछे तो त औरत कल त दीवानी लगी पई हुई है अज ॾिसी ई कान थी चे थी अब्दुल्ला ही छा अज कीअं ॾिसां जो जे करे ॾिसंदी सो दिल बरहाने आहे ई कोन सुभान अल्लाह सुभान अल्लाह चओ त सही भला मां वो मथो पियो तहां का बुझणो सुभान अल्लाह वो जिसके नूर से तेरी चमकती थी ये पेशानी जे जे नूर जे करे तुझी पेशानी चमकदी वो जिसके नूर से तेरी चमकती थी ये पेशानी उसी की थी मैं तालिब और उसी की थी मैं दीवानी मगर मैं क्या करूं हाय किस्मत मेरी फूटी है सुना है वो नेमत आमना ने तुझसे लूटी है सुभान अल्लाह सच्ची बधायो नबी जी अचर जो गालियों ॿुधी दिल खुश थे शाह वलीउल्लाह तो चे मां मक्के बिस फयूजुल हरमैन संदस मशहूर किताब आ उन जगह ते भी वहां जे जगह ते सोना नबी जावा अंदर विस उन जगह में नबी से जे अचन जो जे गालियों भी हलन त नबी से अचन पिया गालियों पयूं थी हलन के तो मां दिल जे अखन सां ॾिठो त उन महफिल में मुखे नूर ॾिसण में आयो सुभान अल्लाह अनवार ॾिसण में आया सोचूं त अनवार छो हन अल्लाह भारत में ऐसी तो गुनहगार ना भला मां गुनहगार है पर यह दिल से कावा जेरे तेरे जी न खुलंदी आ सुभान अल्लाह शाह साहब फरमाए तुम गौर कयो इठम आसमान का वठी करे महबूब जे जमन वाली जात आई अल्लाह जा मलाइक कतारुन में बीठा है कतारुन में ठायो बीठा है वो छा तो मलाइको कीअं बीठायो जनता हिते न जिथे भी महबूब जे अचण जो गालियों थींदियूं आहिनि असां उन मजलिस में शरीक थींदा आहियूं सुभान अल्लाह रब जी थई मेहरबानी मीलाद करण वारा मामा परे खायो थक जी भजी भजी पोतो हा तो ता साथ न ॾींदो त पोइ भला बस कयां हथ मथे खणी चो सुभान अल्लाह दिल ठरी पवे सुभान अल्लाह जी थई मेहरबानी मीलाद करण वारा आका जे आमद सां दिल शाद करण वारा सुभान अल्लाह आशिक जेके हूंदा न दीवाना महबूब जा मस्ताना ही परवाना जॾहिं ही महीनो ईंदो आहे त दिल ते ख़ुशी चढ़ी वेंदी आहे बावरे साईं पंहिंजे वाल साहब खे चयो पियो साईं ही महीनो 30 ॾींहं आहे पर दिल थी चए 60 ॾींहं हुजे साईं जो 60 जलसा त कयो थो वञी मुंहिंजो जे 60 ॾींहं हुजे त पोइ 120 जलसा कयो आहे सुभान अल्लाह त चओ भला भोग त सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह रब जी थई मेहरबानी मीलाद करण वारा आका जे आमद सां दिल शाद करण वारा ॿियूं ईदूं सभई पोइ थियूं हीअ ईद हक़ीक़ी आ हीअ ईद मल्हाए घर आबाद
मीलाद करण वारा खुल खुल जीत मेहरबानी मीलाद करण वारा सुभान अल्लाह मुस्तफा जो नूर जरा अम्मा आमना में आयो आ अम्मा फरमाती मुखे खबर ही काने का त को मुझे वजूद में को बारा एक गैबी आवाज है इन्नके हमलते बिसय्यिदिल मुरसलीन तो नबियन जे सरदार जी अम्मा बनजण वारियां अम्मा फरमाती मुते मेहरबानी मेहरबानी आ बितन खा लगा त बित्यूं झुकी सलाम पयो कर वणन खा गुजरा त वण झुकी सलाम पया कर पत्थर ते पैर रखा त सख्त पत्थर में पंजी सलाम पियो करे कुआ ते पानी पण वञा कुआ जो पानी मथे चढ़ी अचे सलाम करे जिथा जिथा लगा पई हबीब जे अचण सां मेहरबानी मेहरबानी आ इनायत ही इनायत आ कि मुंह मके जे औरतन सां गाल कया औरतूं बितन खां लगा बितियूं झुकर वणन खां गुजरा वण झुकर सुकल वण जे छावे सुकल वण साओ थी करे बीही थो रहे औरत जो आमना तो ते आसे भी असरा तो ते जिन्नात जो असरा ई लोही टुकड़ो थियूं ॾियो पा जिन्नात भॼी वेंदी अॼुकल्ह बि जिन्नात घणी थी वई आहे हाँ सही जे वञणो हूंदो कलंदर ते माए खे चवंदो मां फोटल फ़कीर हाणे देर न कर कलंदर ते मूंखे पहुचा असांजे इलाइक़े में हिकिड़ो शाह साहब आहे मुरीद खे जिन पियुसि वठी आयसि शाह साहब समझी तो जिन तो कोने ठगी तो करे जी बा बंदूक खड़ी अचो बंदूक में बिजी कारतूस जी जिन हुंदो तो बची वेंदो हमरा ताज बागी जी हमरा हुंदो तो हमरा टई पोलो मुजो सिमो कोने जी मुर्शिद तुजी मर्जी जे करू थी ते कर हे जो साईं बंदूक सिंधी के बई हथ मथे के इसे जिन कोने पाजे मुसावे तो गाल है वठी आया साईं के साईं तो दे हाल वा छा मसलो मा तो के पहिरे सुजा तो तो ठगी पे कई जैसे जिन कोन वो शादी कोंदा करे तले पे के नमूनो करे वाले जिन्नत आहिन सही कार कोने कोपरे जो मतलब इहो कोने तो लाहे पाए कम लगी पियो आहे अम्मा आमना के भी टुकड़ो ॾिनो अम्मा साईं पातो पर मैं थी रात जो खा पई ॾिसां हिकु नूरानी सूरत वारो जवान इशारो करे तो जे आमना ही छापा तो थई इशारो जो कई लोही टुकड़ो टुकड़ा थी करे जमीन ते किरी पियो आ पुछा थी त केराई चे तो मां हजरत इब्राहिम आया अल्लाह जे हबीब जो ॾानो आया आमना तो ते जिन्ना जो असर कोने को या सब मेहरबानी तुझे वजूद में जेको दिलबर मोहम्मद आ उन जे सदके पई थे बादशाह पीर के मनो था ना सभी जी साईं पक मनो याल यारो अवाजी अमरजी असां जो तनारो जिए दस्तगीरा दुनिया में नक्शबंदी हुजे चिश्ती हुजे शाज़ली हुजे रफाई हुजे केड़े भी सिलसिले सां ताल्लुक रखे सभई बादशाह पीर जे दरजा गुलाम इमाम रब्बानी नक्शबंदी तरीके जो वॾो बुज़ुर्ग आहे इमाम साहब बड़ी हस्तिया शख्सियत मुजद्दिद अल्फसानी माना 2000 साल जो मुजद्दिद ओ पान तो फरमाए त मुझा कई मकामात रहल हा ओ गौसे आजम जो जुब्बो मिलियो जुब्बे के जो पातम पाण सां मुझा कई मकामात तय थी विया बादशाह पीर ही अरबी में किताब लिखियो हुनियत तालिबीन असांजे वाल साहब उनखे सिंधी में कयो मुखे उम्मीद आहे तव्हां माशाअल्लाह सी परे खां खणी आऊं किताब वठंदव या भॼंदव हलायो कोन था इंशाअल्लाह कोन बचंदा छो त बादशाह पीर जो किताब जे पढ़ंदो इन में इंशाअल्लाह पढ़ण सां मेहरबानी मेहरबानी हिकिड़ो भेरो दुरूद शरीफ कसरत सां पढ़ो त मां अर्ज़ करे वठां सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब वसल्लम अलैका या हबीब
अल्लाह सभी मोहब्बत सा सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हबीब जे अचण सां अम्मा फरमाए थी मूं ते कई मेहरबानियूं हर। पहिरें महीने में हज़रत आदम ज़ियारत कराई, ॿिए महीने में हज़रत शीस ज़ियारत कराई, टे महीने में हज़रत नूह ज़ियारत कराई, चौथे महीने में हज़रत इद्रीस ज़ियारत कराई, पंजे महीने में हज़रत इब्राहिम ज़ियारत कराई, पंजे महीने में हज़रत हूद ज़ियारत कराई, छहे महीने में हज़रत इब्राहिम ज़ियारत कराई, सते महीने में हज़रत इस्माइल ज़ियारत कराई, अच्छे महीने में हज़रत मूसा ज़ियारत कराई, नए महीने में हज़रत ईसा ज़ियारत कराई, सब नबी ज़ियारत कराए पिया चढ़। आमना तोखे मुबारक थई, मुबारक थई, मुबारक थई जो तू उन नबी जी अम्मा बजण वारी आ जंहिंजे बारे में तो चयो मां अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। कुरान ॿुधी दिलि ठरे वया न। साहबी सोचे मां वेठो नबी से मूंखे सॾु कयो। इब्न मसूद जी मुंहिंजा साईं अरे मां विस पर इक़रा अलैहिल कुरान, कुरान पढ़ त मां ॿुधा। या रसूल अल्लाह अक़रउ अलैका व अलैका उनज़िल। मां तव्हां ते कुरान पढ़ण हालांकि तव्हां ते त कुरान नाज़िल थियो आहे। सुभान अल्लाह। मूंखे कहिड़ी ताक़त आहे जो मां तव्हां ते कुरान पढ़ा तव्हां जे साम्हूं। साईं फरमाइनि था इन्नी उहिब्बु अन अस्माअहु मिन ग़ैरी। मुंहिंजी दिलि थी चए ॿियो कुरान पढ़े मां कुरान खे ॿुधां। सहाबी सोचे फ़क़रअतु सूरत निसाए, सूरह निसा खे पढ़ियो अथव। जॾहिं इन कोल ते पहुतो आहियां फ़कैफ़ इज़ा जिना मिन कुल्लि उम्मतिन बिशहीदिन व जिना बिका अला हाउलाए शहीदा। ये तो दिलबर नबी चयो बस अखियूं बूटे कुरान खे पे पढ़ियमि पर जॾहिं अखियुनि खे थो खोलियां ॾिसां त पाक नबी जे अखियुनि मां ॻोढ़ा जारी आहिनि, रोअनि पिया था। दुआ कर रब तोखे मूंखे बि अहिड़ियूं अखियूं ॾे जेके अल्लाह जे क़ुरान खे ॿुधी रोअनि। आमीन त चओ, आमीन त चओ। अल्लाह जी प्यारी बीबी आमना थी फरमाए महबूबा मुझे वजूद में हन, दिलबर मुझे वजूद में हर। जरा बारिश जी रात आई आ, रहमत जी बरसात आई आ, रहमत जी बरसात बारिश जी रात अचन वारी हुजूर जी ज़ात मिठी मिठी लात हर तरफ नूर जी महकात। पर मैं थे मां नजर जो कया ओभर भी नूरा, ओलह भी नूरा, उत्तर भी नूरा, दक्षिण भी नूरा, हेठ भी नूरा, मथे भी नूरा, अर्श भी नूरा, फर्श भी नूरा। दुनिया जो अर्श नूर सां मामूरा पुछां थी त छाए क्यों आमना अज हर दुआ मंजूरा, हर दर्द दूरा छो त अचण वारो महबूब मदीने वारो हुजूरा। देखो गरीबन जो गमखार, यतीमन जो यार, अड़ियन जो आधार, नबियन जो सरदार। देखो मने ते जो बेड़ो पार, देखो न मने सो जलील ख्वार, खुदा जी पवेस मार। सुन्नी तो जो हबीब सावा करार, तो जो कल्लब बेड़ो पार, अज भी बेड़ो पार, क़यामत में भी तो जो बेड़ो पार। बीबी साहबा फरमाई थी रई तु निस्बतन कन नखल तिवाला, औरतूं ॾिठियूं जिन जा खचीअ जे वण वांगुरु डिघा कद। हज़रत अब्दुल मुत्तलिब जो मां विस काबे में मां जो वञी सफ़ाई वफ़ाई करे अचां मुतवली हां काबे जो जे तो अची ॾिसां अल्लाह जो घर काबो मुझे बच्चे अब्दुल्लाह जे घर ॾे सजदा पियो करे। अरे वो इशारा करे तो ये सूरज फिरे जिनको काबाए आलम भी सजदा करे। आहे को एड़ो काला कुंदा सुभान अल्लाह।
वो इशारा करे तो ये सूरज फिरे, जिनको काबा ए आलम भी सजदा करे। वो इशारा करे तो ये सूरज फिरे, अरे जिनको काबा ए आलम भी सजदा करे। जाग जो बखान वारो, चांद पर पहुंचना भी उसे अंग्रेज चंड ते पोता मां तो मञू था, भला मञू था। चांद पर पहुंचना भी हकीकत सही, अरे चांद कदमों में लाना बड़ी बात है। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जैसे तहां जेके सुन्नी हो न, नबी जे शान में मुबालगो था कयो, गुलो था कयो, ज्यादती था कयो, भला चरिए जा पुट तोखे केड़ी खबर है? नबी जो जेतिरो शान का थोरो आ। मां नथो चवा साहिबे कसीदा बुरदा चो सुभान अल्लाह। आशिके रसूल जेको बीमार अधरंगे जो मर्जा चाक नथो थे, अमीरन इलाज करायो तब हल न थियो, वडेरन इलाज करायो हल न थियो, वजीरन इलाज करायो हल न थियो। ये तो छो न पंहिंजे दिलबर नबी खे याद कया, याद तो करे या अकरमल खल्के माली मन अलूज़ बी। ताब सड कंदा हो न नबी खे, अल्लाह या अकरमल खल्के माली मन अलूज़ बी, सिवाक इन्नहु लिल हादिसिल अममी। आया नबी से दीदार करायो, पंहिंजी पाक चादर मथा विधोसि, बुरदा चवो चादर खे, चादर नबी से मथा विधी चाक थियो। से पर में भला मुझे बारे में जो कसीदो ठायो थी ॿुधा त सही। अब असां मूंखे मां ना चीज़ है मूंखे कॾहिं जे करे महबूब जे साम्हूं तव्हां खे नात पढ़ण जो मौक़ो मिले छा था सम्झो? सुभान अल्लाह। ॻाल्हायो सुभान अल्लाह। वल हबीबुल्लज़ी तुरजा शफाअतु, वल हबीबुल्लज़ी तुरजा शफाअतु, लिकुल्लि हौल मिनल अहवाल मुक़तइमी। नबी से बना वरी पढ़ मां ॿुधा, ये तो वल हबीब ता चओ चओ चओ, वल हबीबुल्लज़ी तुरजा शफाअतु। ता मदीने जेके जानन खां पुछो पेरां दी पाक खां जेको नंढो दरवाज़ो आ, उन दरवाज़े ते जेको तालो लॻल आ, उन ताले ते अॼु ताईं ॿियो शेर लिखियल आ, वल हबीबुल्लज़ी तुरजा शफाअतु, वल हबीब अल्लज़ी तुरजा शफाअतु, लिकुल्लि हाल मिनल अहवाल मुक़तइमी। मौलाय सल्लि व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम। उथियो आ माई वेचारी उथियसि, भला मुड़ुस वेचारो बीमार आ, पेशाब वेशाब करायसि, चाकी कोने को कुछ खिदमत कयांसि। उथे ॾिसे त घर में हंध ते आहे कोन, बाहर थी अचे ॾिसे त अंगण में हले पियो, पुछे थी त हली कोन सघंदो है, घुमी कोन सघंदो है, फिरी कोन सघंदो है, चुरी कोन सघंदो है, छा ॻाल्हि आहे या कंहिंजी दवा जो असर अचे थो? वल हबीबुल्लज़ी तुरजा शफाअतु। दुआ कर तोते मोते हुजूर जी करम नवाज़ी थी, आका मेहरबानी कर। सुबह जो निकतो बाहर हिकु मजज़ूब बीठो ते तो बूसीरी रातो को कसीदो त ॿुधा कोन चई सुभान अल्लाह, एड़ी वॾी ॻाल्हि ॿुधाई मां सुभान अल्लाह न चई, सुभान अल्लाह। रात
तो को कसीदो त ॿुधा चई तोखे के ख़बर पई जी रात पड़ी पे मां त पया बीठोस उन कसीदे में तो चए दमदअत हुन सारा फी नबीमी सुभान अल्लाह ईसा पंहिंजे नबियनि जे बारे में चयो ईअं न चओ असां भला तव्हां तकरीर सॼी ज़िंदगी मिलाद ॿुधा अथव कॾहिं तव्हांखे कंहिं चयो त असांजो नबी अल्लाह आहे कंहिं कोन चयो न तव्हांखे कॾहिं कंहिं चयो त तव्हांखे त असांजो नबी अल्लाह जो पुटु आहे असीं चऊं ई कोन था भूसीरी तो ईअं न चओ दामदअत हुन सारा फी नबीमी वहकुम बिमा शित मदह फीह वहदकनी सुभान अल्लाह बाक़ी जेको वणे वञे महबूब जे बारे में चओ तो वंसुब इला ज़ातिही मा शित मिन शरफिन वंसुब इला ज़ातिही मा शित मिन इज़्ज़मी बीबी साहबा फरमाइती मेहरबानी औरतूं बीठियूं आहिनि बकदावर हिकिड़ीअ खे मां टेक ॾिनी आहे और मूंखे पाणी ॾिनो आहे जेको खीर खां वधीक अछो माखीअ खां वधीक मिठो पियां थी अंदर खे सुकून अची थो वञे जेॾे निहारिया नूर ई नूर लॻो पियो आहे उहो छा थी त केरु आहियो हिकिड़ी थी चए मां बीबी आसिया आहियां ॿी थी चए मां बीबी मरियम आहियां ॿियूं औरतूं ॾिठ जेके पेरनि खां वठी करे वारनि जे चोटीअ ताईं नूर ई नूर लॻियूं पियूं आहिनि उहो छा थी त केरु आहियो चवनि जन्नत जूं हूरूं आहियो छा लायूं आहियो न जेको तुंहिंजे वजूद में दिलबर आहे हुन दिलबर जे दीदार जे लायूं आहियूं पुराणो हिकिड़ो शेर आहे ॿुधायांव फरमाए थो आयूं अर्शता हार हूरूं खणी पेचयो पाए प्यारी अमर आमना बारकल्लाह बी सगोरी सभई राजसी कारखा तर खुदा थई ॾिना आयूं अर्शता आका पैदा थिया दुनिया ते तशरीफ फरमा थिया अमा आमना थी चे मुंह मां नूर निकितो उन नूर जे रोशनीअ जे करे मां शाम मुल्क जूं मारियूं पई ॾिसां एक बी औरत शिफा नालो वा शिफा थी चे जने दिल बर नबी जावा मुझे हथन ते आया है गैबी आवाज आयो रहम के रब्बु की या शिफा ओ शिफा तो ते जो रब रहम करे ये थी मुस्तफा जे नूर जे करे मां ओभर के बिदसा पई ओला के बिदसा पई बी औरत नालो वा फातिमा वा थी चे जने दिल बर नबी जावा है मुस्तफा जे नूर जे करे मारूम मुल्क जू मारियो पई ॾिसां अम्मा आमना थी चे मां शाम मुल्क जूं मारियूं पई ॾिसां अम्मा शिफा थी चे मां मशरक़ बि ॾिसां थी मग़रिब पई ॾिसां पई अम्मा फातिमा थी चे मां रूम मुल्क जूं मारियूं पई ॾिसां ओ बखाण वारो ओ मुंहिंजे महबूब जा ग़ुलाम ओ मुंहिंजे आका सां सची मोहब्बत रखण वारो जे नबीअ जे नूर जे करे हज़रत बीबी आमना शाम मुल्क जूं मारियूं ॾिसी सघे थी हज़रत बीबी शिफा मशरक़ मग़रिब ॾिसी सघे थी हज़रत बीबी फातिमा रूम मुल्क जूं मारियूं ॾिसी सघे थी छा उहो नबीअ जे पघान वारनि खे ॾिसी सघे थो या न ॾिसी सघे थो या नथो ॾिसी सघे तो अर्ज़ कर आका खे आका मूं ते बि महिरबानी कर मदीने वारा हबीब प्यारा चओ ही कोन था हलाए छो असीं चऊं न चऊं तो कन ते हथ रखी हल पियो सुभान अल्लाह तव्हां ॻाल्हाईंदो भला मरण खां पोइ केरु ॻाल्हाईंदो छा मरण खां पोइ हथ चुरंदा वात चुरंदो अॼु ॻाल्हाए ड्रॉ कयो मदीने वारा हबीब प्यारा निगाहे करम रखजा भलारा भरम रख जा चओ मदीने वारा हबीब प्यारा अवां खां
रहा अवा बादशाह ओवी सबे अवा जा वजीर रहा खुदा आहे दीदो तू आई वड्डी दो चओ 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 खुदा आहे दीदो तू आई वड्डी दो निगाहे करम रख जा वलारा भरम रख जा वदीले वारा हबीब बियारा आका जावान एक शख्स आमिर नालो पंजे बुत जी इबादत पियो करे इबादत कंदे कंदे एक नूरानी शाह चमकियो उन नूरानी शाह जे चमकण सा बुत जमीन ते चे फाको कयो आवाज पियो चे वुलिदल नबीउल मुंतज़र जे नबी जो इंतजार हो पैदा थी वियो पुछे तू त किथे पैदा थियो चाहे तू त मक्के शरीफ में पैदा थियो तैयारी करे तो मक्के शरीफ दे निकरण जी उन जेकड़ी न्याणी आ जेका पेरन खां मंडिया अखिन खां अंधिया अली का न थी सके न्याणी अब अल्लाह जे दरबार में दुआ कया अखियूं रब मुस्तफा जे सदके ॾिनस पेर रब मुस्तफा जे सदके ॾिनस हथ रब मुस्तफा जे सदके ॾिनस पी जे साम्हूं आई पुछे तो तम्मा तोखे हथ कोन हा पेर कोन हा अखियूं कोन हो उज़वा तुंहिंजा खुटल हा ये छा जे करे तो ते मेहरबानी थी के थी बाबा अॼु जो जेको नूर चमकियो उन नूर जे वसीले सां दुआ कई थम रब उन नूर मोहम्मद जे सदके मुंहिंजा बेड़ा पार करे छॾिया आहिनि सारे जग में जान लजन सारथी व्या मुहम्मद अची व्यो बेड़ा पार थी व्या पोया वो तो खणो मथे ॾिसां मां बेड़ा पार थिया अथव अलाए कोन मूवी वारा भरी त सही वीचारनि जो फिरा फिरा मूवीअ खे ॾिसनि सारे जग में जान लजन सारथी व्या मुहम्मद अची व्यो बेड़ा पार थी व्या कतियूं कुतुब तारा बती छाए बिजली मुहम्मद मिठे जी तिखी तेज तजली जागजो चंगा चैन तरफ में चमकार थी व्या मोहम्मद अची व्यो बेड़ा पार थी व्या वसियूं बूंद बरसात बरसन बहारियों पखी पाण में कर पिया बोलियों बाझारियों हक टिड़िया गुल गुलाबी टिड़िया गुल गुलाबी जे गुलजार थी व्या मुहम्मद अची व्यो बेड़ा पार थी व्या हज़रत हसन तो जे मदीने वारा जावा उन सुबह जो मूं ॾिठो हिकिड़ो यहूदी भॼंदो पियो अचे रड़ियूं पियो करे त बनी इसराइल मां हाणे नबूवत ख़त्म थी वई अॼु मूं उहो तारो उभरंदे ॾिठो जेको निशानी आहे त अॼु आख़िरी नबी महबूब अची वियो सुभान अल्लाह आवाज़ सां जो नबी चओ आख़िरी नबी आहे ज़ोर सां चओ हाणे पाकिस्तान जी हुकूमत में कुझु बेग़ैरतनि वज़ीरनि पैसे जे करे कातियाननि खे ख़ुशि करण जे करे दयूसनि खे ख़ुशि करण जे करे पाकिस्तान जे ख़त्म नबूवत जे आइन में गड़बड़ करण जी कोशिश कई पर अल्लाह तबारक व तआला आलमन खे हयाती दे उन जे अमल में ना बरकतों करे जन मुजाहिदी करे उन खां या गाल वापस वठाई ऐं वज़ीरन खे इस्तीफा जारी त जेको पाकिस्तान मुल्क नबी जे नज़र सां वजूद में आयो उन मुल्क में कादियानन खे वज़ीर न बनाइजे गैर मुस्लिमन खे वज़ीर न बनाइजे हिंदुन खे वज़ीर न बनाइजे उन में हुक्मरानी हुजे त मोहम्मद घोट जे गुलामन जी हुजे चओ सुभान अल्लाह लब्बैक या रसूल अल्लाह लब्बैक लब्बैक
अज़मत मुस्तफा, अज़मत मुस्तफा, अज़मत मुस्तफा। अज एकड़े वज़ीर जो बयान हो न वरी मौलविन ते टोक कई आहे कि मौलवी धोखे सां सियासत था करण। मौलविन जो कम धोखो ॾियण। असां उनखे ॿुधायूं त धोखो तव्हां ॾींदा हो। 5 साल वञो था वोट वठी वरी अवां वटि अचो था। आलिमन ते हमलो था कयो। आलिम आम शइ न आहिनि। नबी से फरमाइनि त लौलल उलमाओ लहलकल जुहला। जे आलिम न हुजनि हा त जाहिल तबाह थी वञनि हा। जाहिलनि खे जेका ज़िंदगी मिली आहे उहा महबूब जे बक़ौल आलिमनि जे सदके मिली आहे। आलिम ताईं जेके दीन जी कुर्बानी था ॾियनि। पाकिस्तान जॾहिं ठहियो पिए, पाकिस्तान जे ठहण खां पहिरियां हज़ारे आलिमनि खे अंग्रेज़नि फांसियूं ॾिनियूं। हज़ारे आलिमनि खे कोड़नि सां मारूं ॾिनियूं वयूं। पर मदीने वारे जे ग़ुलामनि पंहिंजे जान खे त कुर्बान कयो। पर हिकिड़ो नारो हयो त पाकिस्तान का मतलब क्या, ला इलाहा इल्लल्लाह। पाकिस्तान का मतलब क्या, ला इलाहा इल्लल्लाह। पाकिस्तान का मतलब क्या। असां जे कंहिंखे चवंदासीं चीज़ी मां फ़क़ीर माण्हू तव्हां मुल्क जो कमु आहे। पीर मेर अली शाह ॿुधो अथव अलाए न? नातू हुन जूं ॿुधंदा हो शौक़ सां। मौलविन खे फरमाइशूं कंदा हो त नातू ॿुधा कहिड़ी। हा हा इस सूरत नूं मैं जाना खां ते जाने जाना खां। इस सूरत नूं मैं जाना खां ते जाने जाना। इस सूरत नूं मैं जाना खां ते जाने जहाना खां। सच आखा ते रब दी शाना खां। जिस शान तो शाना सब बणिया। हथ मथे खणी दिल ठारे सुभान अल्लाह त चओ। सुभान अल्लाह मां अजमल का मां अकमल का मां अहसन का। किथे मेरे अली किथे तेरी सना मुश्ताक क्या किथे जालड़ियां। इहो त हुनजो इश्क आहे पर हुनजी गैरत तव्हांखे मां ॿुधायां। कादियानी सां मुनाज़रो पियो थिएसि। लिखत में मुनाज़रो साई हाराइसि। हाणे लिखत में न लाहौर अचबो दूबदू साम्हूं मुनाज़रो कंदासीं। कलाम जे ज़रिए गुफ़्तगू जे ज़रिए मुनाज़रो कंदासीं। साईं तयारु थियो मुनाज़रे लाइ वञण पिया। के वीचारा सादी तबियत वारा माण्हू चईसि तव्हां फ़क़ीर माण्हू तव्हांजो छा वञे मुनाज़रनि में। पर फरमाया फ़क़ीरी न आहे या बेग़ैरती आहे। मुंहिंजा लफ़्ज़ कोन्हे के बाबा या फ़क़ीरी न आहे या बेग़ैरती आहे। और कादियानी मुर्तद मुंहिंजे नबी जे नबूवत ते हमला पियो करे ऐं मां हिते वेठो हुजां। लाहौर में आयो आहे। कादियानी तो चे मुनाज़रो कोन था कयूं। हिकु मज़ूर शख़्स वठी आहे जंहिंखे पेर न हुजनि हथ न हुजनि। या तूं सही कर या मां सही कयां। सैयद मेर अली शाह फरमायो टठरी शख़्स न मज़ूर शख़्स न। कब्रिस्तान में कब्र जे मथां भी या मुर्दे खे तूं ज़िंदा कर या मां ज़िंदा कयां। कंहिं चयो मेर अली शाह एतिरी तावा त न कर जेतोड़े मां नथो कयां। मुंहिंजो नानो मदीने वारो बीठो आहे। जेतो मेर अली कब्र ते हथ रखण तुंहिंजो कमु आहे। मुर्दे खे ॿाहिरि कढण मूं मदीने वारे जो कमु आहे। उलमा सां मोहब्बत रखो। आलिम ई आहिनि जेको तव्हांजे निजात जो ज़रियो हल। ख़ुदा तव्हां असांखे आलिमनि सां मोहब्बत ॾे, आलिमनि सां प्यार ॾे। मां इहो जो वज़ीर जो बयानु पढ़ियो ॾाढो ॾुख थियो ऐं उलमा खे अपील थो कयां त तव्हां पंहिंजे ख़िताबनि में ॻाल्हायो। छो त अॼु हक़ न ॻाल्हाईंदो त पोइ कॾहिं ॻाल्हाईंदो। असांखे इज़तूं छो थियूं मिलनि। ॻाल्हायो मुंहिंजा साईं स्टेज ते छो था विहारियो। असांखे भाकुर भाई हथ छो था चूं। असीं मोतबर आहियूं। असांखे इज़त मुस्तफ़ा जे सदके मिली आहे। असां ते महिरबानी मदीने वारे जे सदके आहे। ये सब तुम्हारा कर्म है आका। ना हलूं पर ख़ुदा महबूब जे सदके।
ये सब तुम्हारा कर्म है आका, के बातें अब तक बनी हुई है, कोई सलीका है आरज़ू का, कोई सलीका है आरज़ू का, कोई सलीका है आरज़ू का, कोई सलीका है आरज़ू का। न बंदगी मेरी बंदगी है, ये सब तुम्हारा कर्म है। हुजूर दिल सां पढ़ंदे त गुंबद खदरा वारो नज़र कंदी, ये सब तुम्हारा है आका, है आका, के बातें अब तक बनी हुई है, कोई सलीका है आरज़ू का, कोई सलीका है आरज़ू का, कोई सलीका है आरज़ू का। न बंदगी मेरी बंदगी है, ये सब तुम्हारा करम है आका। अल्लाह जा हबीब दिल बरसा जा, खुदा जो कसम जे नाले ते जान माल कुर्बान। हाँ छा था चओ, सुभान अल्लाह, या कुट्टीअ वारा मजनू हो, सुभान अल्लाह। ये न थे न कुट्टीअ वारा मजनू, न खाइण महिल गॾु सुम्हण महिल मसीद में जान थी नबी जी गुलामी मल्हायो। हाणे आलम ने एहतजाज कयो, हुकूमत में लर्ज़ अची वई, आलमन ते हमला थिया, उलमा 40 खन केतिरा आशिक़ रसूल शहीद थिया, पर साबित करे ॾेखारियो पाकिस्तान जे ग़ैरतमंद सुन्नन त जान वञे त वञे, पैसा ख़त्म थियनि त ख़त्म थियण ॾे, पैसा जान माल सभु रसूलुल्लाह जे नाले तां कुर्बान। तव्हां छा था चओ बगान वारो? आका आका वा असांजो दिलबर दिलबर, अहिड़ो केरु आणे त ॾेखारियो। सोना नबी जावा, आका जे अचण सां नूरी नूर आ, रब जे महबूब जे अचण सां बरकत जो ज़ुहूर आ, हबीब जे अचण सां अल्लाह जी इनायत जो नूर आ। महबूब आया अल्लाह जे हबीब जे अचण खां बाद में पहिरियां पहिरियां सोने नबी खे पंहिंजे जीजल मां खीर प्यारियो, ऐं ॿियो कंहिं प्यारियो सुवेबा। उलमा खां तव्हां ॿुधंदा हो न, अबू लहब मरी वियो, ख्वाब में भा ॾिठुसि जहन्नम में आ, अज़ाब में आ, पुछे तो अबू लहब हाल अहवाल ॾे, ये तो ॾाढो अज़ाब आ, ॾाढी परेशानी आ, सख़्त अज़ाब में मुब्तला आहियां, पर हिकिड़ी मूं ते महिरबानी थींदी आ, हिकिड़ी मूं ते इनायत थींदी आ, हिकिड़ी मूं ते करम नवाज़ी थींदी आ, जो सूमर सूमर वारे ॾींहुं हिन मुंहिंजे अशद आमुर जे विचां हिकु मिठो पाणी निकिरंदो आ, उन मिठे पाणीअ खे चूसींदो आहियां, चूसण जे करे अज़ाब हल्को थी वेंदो आ। अबू लहब खां पुछे थो, अबू लहब छा जे करे तो ते महिरबानी थी आ, तूं त मुशरिक, तूं त बेदीन, तूं त हबीब मुस्तफा जो दुश्मन हुई। ये तो यार वाकई दुश्मन उस, वाकई नबी जो मुखालिफ उस, वाकई मुशरिक उस, वाकई बेदीन उस, पर जॾहिं मोहम्मद मक्के में जाओ, मो नबी समझी करे न, रसूल समझी करे न, पैगंबर समझी करे न, अल्लाह जो मोकिलियल कासिद समझी करे न, भाई पियो समझी करे आंगुर जे इशारे सां मानी मूं वटि आई। अबू लहब तोखे मुबारका, रब तोखे भाई पियो ॾिनो आहे, जे तूं मूं इशारो करे चयो इन भाई टे जी ख़ुशीअ में आज़ाद आई। अल्लाह फरमाए, अबू लहब आहीं त काफ़िर, आहीं त बेदीन, आहीं त मुशरिक, आहीं त मुंहिंजे हबीब जो दुश्मन, पर तो मुंहिंजे हबीब जे अचण जी ख़ुशी कई आहे। इन ख़ुशीअ जे सदके मां रब तो तां अज़ाब खे टारिया थो। उलमा लिखनि था, फुज़ला लिखनि था, मुहद्दिस लिखनि था, सीरत में गार लिखनि था त जे काफ़िर ते नबीअ जे अचण जे सदके महिरबानी थी सघे थी, ॿुधायो त बघाण वारनि मुस्लमाननि ते महिरबानी थींदी या कान थींदी? नारे तकबीर, नारे रिसाला, नारे तहकीक, नारे हैदरी।
जलालुद्दीन सुयूती जंहिंखे 75 भेरा नबी साईं जी ज़ियारत ज़ाहिरी अखियुनि सां थी पर जो मां तव्हांखे हिकिड़ो कमाल ॿुधायां संदन ख़ादम थो चए मूंखे साईं सॾु कयो पुट हेॾे आ माश फरमायो त तोखे हिकिड़ी राज़ जी ॻाल्हि थो ॿुधायां पर मुंहिंजी ज़िंदगी में कंहिंखे न ॿुधाइजे हा साईं क़िबला ॿुधायो बाबा हथ ॾे ख़ादम जो तूं हथ ॾिनो अल्लामा जलालुद्दीन फरमायो अखियूं ॿूट चए तो अखियूं ॿूट फरमायो अखियूं खोल अखियूं जो खोलियां त हिकिड़े पलक जे अंदर सुयूत शहर मां मके मुकरमा में वेठो सुभान अल्लाह कोन चई जेतिरी मूं वारो चई एतिरी कोन चई एतिरी त घटि में घटि सुभान अल्लाह चयो सुबुह जो निंड मां उथो त कननि मां 66 सुभान अल्लाह जा ये पुछेवा मौली आहे जिसे आवा के मौली आहे मौली छा कयो जिसे मौली टीनन खे वाजो खड़काए टीन खड़काए छड़ी भला मौली चयो छा चिया का ख़बर काने पे टीन वाजो पे बगा रुगी टीन तई मौजूद न हुजो कुछ महबूब जे इश्क में खुशी भी कयो समझो भी सही भला केड़ी गाल में के मथो याद बटन के याद आ बाकी सब कम न थो पियो अल्लामा जलालुद्दीन सुयूती पंहिंजे ख़ादम खे हथनि में हथ विझी फरमायो अखियूं ॿूट फरमायो अखियूं खोलियो पंहिंजे कुतुब खाने मां अचे थो महबूब जे प्यारे ग़ुलाम अख छिंभ में मूंखे मके मुकरमा पहुचाए मके में वेठो आहियां असांजे ॻोठ जा माण्हू हज ते आया हुआ मां ॾिसां पियो हू मूंखे कोन पिया ॾिसनि खाई पी ड्रव करे ज़मज़म पीतुम साईं फरमाया पुट हाणे हली त मां तोखे वठियो हला बाक़ी तुंहिंजी मर्ज़ी आहे हिते चई साईं क़िबला तुंहिंजे सदके रंग लॻाइण देर न कर साईं फरमाया हथ ॾिनो अखियूं ॿूट वरी अखियूं खोल रहियो त हिकिड़े पलक जे अंदरि वरी सुयूत जे शहर में वेठो आहियां चओ सुभान अल्लाह अल्लामा जलालुद्दीन सुयूती मीलाद शरीफ़ जे मौज़ूअ ते हिकिड़ो रिसालो लिखियो आहे जंहिंजो नालो आहे हुस्नुल मक़सद फी अमलिल मौलिद उन में लिखे थो नबी साईं पाण हिकिड़े बकरे खे ज़िबह करे पंहिंजे ग़ुलामनि खे खारायो त खाओ ही मुंहिंजे ॼमण जी ख़ुशीअ में आहे वरी साईं खां सुवाल कयो त साईं न ईअं न आहे इहो नबी साईं पंहिंजो अक़ीक़ो कयो हो जागो पिया अल्लामा जलालुद्दीन सुयूती जवाब ॾिनो त अक़ीक़ो न आहे छो त अक़ीक़ो संदसि वाल ॾाॾे हज़रत अब्दुल मुत्तलिब करे छॾियो अक़ीक़ो हिकिड़ो भेरो थींदो आहे वल अक़ीक़तु ला तुआदु अक़ीक़ो बार बार मोटायो न वेंदो आहे महबूब पंहिंजे ग़ुलामनि खे बकरो खाराए साबित कयो त मां बि मीलाद कयां थो तव्हां मुंहिंजा ग़ुलाम बि मीलाद कयो जो सुभान अल्लाह सार तेरी चहल पहल पर हजारों ईदें रबीउल अव्वल अल्लाह निसार तेरी चहल पहल पर हजारों ईदें रबीउल अव्वल अरे सवाए शैतान इस जहां में सभी तो खुशियां मना रहे हैं उलमा फरमाए था सुना नबी जावान आका के हजरत बीबी हलीमा खण पई अचे बेटा फरमाए तो सभई सुहागणियूं सभनी गिचन हस पसण काण पिरीअ जे वॾा कयूं वस पर ढोल तनी जे गस जे हलदियूं हेठायूं हाणे वरी हिकिड़ा अचनि चई असीं भिटाई जा वकील मां वकील भिटाई भिटाई वहाबी तव्हां बि वहाबी थियो असीं चऊं था त भिटाई सुन्नी आहे तव्हां रिसाले खे पढ़ो असीं हक़ीक़त में वकील भिटाई जा सुन्नी तव्हां छा था चओ भिटाई जा असल में वकील सुन्नी आहिनि अब बगान वारा तव्हां मदीने वारे खे सॾु कंदा हो न बगान मां वेही करे बेटाई सॾु थो करे पर मैं तो जेसी जियारी आदि रख जे हिफ्ज़ में मोहताजी मखलूक जी कादिर मकारी अरबी अब्दुल लतीफ के
वेल न विसारी पर कशिश प्यारी भरे जाम जन्नत मां तो तू साहिब ज़ादो सुपरी नसोरो नौकर बेहद कया बंदगी हथ बधी हाज़िर मूता मेहर नजर प्रीमल आहे जे पाए जी वरी साहबन जे शाह के तो गा जोड़े जोड़ जान जी पाण कई परवार हादी आमी हाशमी सरदारे सरदार सहाबर सथ में मज मस्जिद मणियादार चारई चंगा चौधार वाहे कांदा हबीब सा अल्हम्दुलिल्लाह बेटाई भी सुन्नी चाहो तो सही सुभान अल्लाह कलंदर भी सुन्नी बादशाह पीर भी सुन्नी ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती भी सुन्नी ताता गंज बख्श भी सुन्नी क़यामत जो ॾिहारो थींदो कंते सहाबन जो केस कंते अहल बेतन जो केस कंते वलियन जो केस कंते नबियन जो केस पर कुर्बान वञा सुन्नी तुंहिंजे अकीदे तां जो क़यामत जो ॾिहारो थींदो बादशाह पीर चंदी हलिया तो मुझो ही जन्नत में वठी हला ख्वाजा मुईनुद्दीन चंदो हलिया तो मुझो ही जन्नत में वठी हला दिल पर नबी चंदो हलिया तो मुझो आशिक आई जन्नत में वठी हला सुन्नी तुझो हला दुनिया में भी बेड़ो पारा त अगी दुनिया में भी महबूब जे सदके रब तुझे बेड़े के तारे छड़ियो सुभान अल्लाह अम्मा हलीमा अचे पई लाची भी कमजोर आ पान भी कमजोर आ मुर्स भी कमजोर आ और तू चवण थियो हलीमा मोटी वन हली कान थी सगी लाची कान थी हले यदि हला थी खटे मुंहिंजी किस्मत अचे पई थी बियो मायूं अमीरन जे ॿारनि खे वॾेरनि जे ॿारनि खे खयो मोटन पयूं अम्मा अञा ओॾी महिल पहुती आका वटि आई हथनि में खणी थी लजपाल नबी खे हज में खणी पई मुर्की हलीमा दाइया जे जे अज़मत खे थो सलाम कया वॾे भागन वारी माइया सलाम कयो था न वॾेरनि खे धरको कंदो इलेक्शन ईंदी बकरियूं लॻंदियूं महाराज जंज में सुञाणे कान घोट जी पुफी वॾे हुनजे मां कई लैंड क्रूज़र मां हीअं कई न चिठी ॾिठी मूंखे सलाम कयो तोखे सुञाणे ई कोन थो यारी रख नबीअ सां इश्क रख मोहम्मद अरबी सां हलीमा खणे थी लजपाल नबी खे हज में खणी पई मुर्की हलीमा दाइया पगार वारो जंहिंजे अज़मत खे सलाम कया वॾे भागन वारी माइया ॿियूं बि तमके में मायूं हुयूं पर तन जे नसीब में न हुयो ईअं न चइबो त दाइन छॾियो न बीह मोटा आहिनि पोइ हिते मोटो तव्हांजो नसीब सॼे अचे बि मुंहिंजी अम्मा हलीमा ॿियूं बि तमके में मायूं हुयूं पर तन जे नसीब में न हुयो हिन छा कयो हिन कदम करी मन जा ॾेई चुमी खणी सूखड़ी सीले लाइया जाग 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 जंहिंजे अज़मत खे थो सलाम कया वॾे भागन वारी माइया तूं बि पढ़ा लजपाल नबी खे हज में खणी पई मुर्की हलीमा दाइया जंहिंजे अज़मत खे थो सलाम कया वॾे भागन वारी माइया खयो महबूब खे जी विहारी लाचे ते लाची पाण मुर्स अॻियां उलमा फरमाइनि था न मूंखे पोयां पाण पोयां थी वई लाचे जो उथां ई खोती समझी विया त ही को आम न आहे
अगियां थी बिहारे डाची हले पई पर स्पीड में पई हले पहिरियां आई पे आस्ते आस्ते गोया डाची खे यकीन हो भरवसो हो त जेला हला पई रब मूते पाणे मेहरबानी कंदो खयो पई अचे दिल खां वधी वई आ माई चंदी छा छो थई पहिरियां आस्ते पे हाणे तेज थी मिल गए मुस्तफा और क्या चाहिए दिल भर मिलियो अबे मूंखे छा खपे तहां वडेरनि जे ॿारनि ते ख़ुशि अमीरनि जे ॿारनि ते ख़ुशि सरदारनि जे ॿारनि ते ख़ुशि मिल गए मुस्तफा और चाहिए मिल गए मुस्तफा और क्या चाहिए फजल रबिल्लोला और क्या चाओ 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 और क्या घर में खड़ी आई महबूब जे अचण सां बरकत थी आ बकरी आ पर फंडी आ खीर खाण ॾींदी आ महबूब आया बकरीअ खे ॾुहे थी खीर चालू थी वियो आ एतिरो त खीर निकितो आ जो घर जा थाम खुटी विया मुस्तफा जे अचण सां खीर न खुटो आ खीर में खोटण पई आ जेथी इन दिलबर जे करे महिरबानी थी आ महबूब खे हिकिड़े तरफ़ खीर प्यारे वरी ॿिए तरफ़ खीर थी प्यारे आका पंहिंजे पाक मुंह के फेराए गोया इशारो पिया कर अम्मा हलीमा मुंह पंहिंजे से जो खीर पी छॾियो आ इहो हिस्सो मुंहिंजे भाउ जो आ मां उन जो हिस्सो खाइण वारो न आहियां छो त मां आदिल मुस्तफा आहियां मां ज़ुल्म करण वारो न आहियां सुभान अल्लाह सुहिणा नबी आया आका जे अचण से अल्लाह अकबर अम्मा हलीमा चए थी आला हज़रत इन ॻाल्हि खे बयान कयो आला हज़रत ॿुधो अथव न सही असीं इश्क ऐं अमल जे इल्म जे मैदान जे करे उनखे आला हज़रत चवंदा आहियूं हाणे हिकिड़ी ताज़ी ॻाल्हि पढ़ियमि मदीने में पुराणे दौर में तव्हांखे मदीने जो शौक़ु आहे न जंहिंखे शौक़ु आहे से सुभाणे अल्लाह चओ सुभान अल्लाह रातें भी मदीने की बातें भी मदीने की रातें भी मदीने की बातें भी मदीने की जीने में ये जीना है क्या बात है जीने की अरे अरसाहु व तैयबा की गलियों से वो गुजरे थे छा थियो भला ये तो अब तक उन गलियों में खुशबू है पसीने की मदीने में पुराने दौर में गुंबद खदरा जे साम्हूं जेके पुराने दौर में माण्हू विया उन्हनि खे ख़बर आहे त गुंबद खदरा जे साम्हूं ॿ खजीअ जा वण उन्हनि खजीअ जे वणनि ऐं गुंबद खदरा जे नज़ारे खे हिकिड़े शाइर पंहिंजे शेर में ठाहियो सुभान अल्लाह चई त खड़े हैं दरख्त यूं गुंबद खदरा के सामने समझो प्या खड़े हैं दरख्त यूं गुंबद खदरा के सामने मजनू खड़े हैं जैसे खीमा लैला के सामने सुभान अल्लाह काफियो भी भलो रदीफ भी भलो माण्हुनि वाह वाह कई आला हज़रत की खबर पई घुरायो शेर पढ़ियो खड़े हैं दरख्त यूं गुंबद खदरा के सामने मजनू खड़े हैं जैसे खीमा लैला के सामने पर मैं तो गुस्ताखी किया किथे गुंबद खदरा किथे लैला जो खीमो और मैं घुराया शायर के वठी अचुस आला हज़रत जो सल जो थियो लकी साहिब फरमाए तो गलत लिखियो आहे जेसीं पोइ हाणे मां आलम तो कोन हा महिरबानी कयो हाणे छा कयां साहिब फरमाए पहिरियों शेर सही आहे खड़े हैं दरख्त यूं गुंबद खदरा के सामने सुभान नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी अब सभी वेरो आराम से या रसूल अल्लाह
आला हजरत अजीमुल बरकत की खबर पई फरमायो शेर वठी शायर के वठी आयो शायर ते फरमायो तू किस शेर लिखियो मुखे हाणे केड़ी खबर के लिखबो ता बुधायो सलाह कयो से फरमायो पहिरियों शेर सही आ बाकी हाणे बियो शेर आ सो हाणे बे शेर में गलती थई तो नबी जे रोजे के लैला जो खीमो सजो आ या गुस्ताखी आ से भला ता ठाहे दियो सही फरमाए था खड़े हैं दरख्त यूं जाग जो थोड़ो टाइम खड़े हैं दरख्त यूं गुंबद खदरा के सामने कुदसी खड़े हैं अर्शे मुअल्ला के सामने आलम रब्बानी आला हजरत अजीमुल बरकत मुजद्दिद अहले सुन्नत उन जी अल्लाह तबारक व तआला इल्मी बड़ी तमाम रूहानी शख्सियत हा ओए महबूब जे इन अदालत के बयान था कर तब भाइयों के लिए तरक पिस्ता करे अरे बचपने की अदालत पे लाखों सलाम मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम शम्मे बद में हिदायत पे लाखों सलाम महबूब जी अचण सां सॼी दुनिया में खुशियूं थियूं न सिर्फ पाकिस्तान बल्कि पूरी रूए ज़मीन ते जिथे भी महबूब जा आशिक आका जा दीवाना रहन था उते आका जे अचण जूं खुशियूं मल्हायूं पई वञनि हिकिड़ी ॻाल्हि मां ॿुधायां बसो कयां शाह वलीउल्लाह मुहद्दिस देहलवी उन पंहिंजे किताब दुर्रे समीन में लिखियो त मुंहिंजो पीउ हर साल नबी साईं जो मीलाद कंदो हो हर साल महबूब जो उर्स कंदो हो एड़े तवज्जो कजो हिकड़े दफे पैसा कोनेस माल कोनेस मिल्कियत कानेस काशे घर में मौजूद काने का चेथो चना हल छोला हल और इन छोलन के वठी करे मोर जे बचाए कसम तू बैनन नासे मान जे विच में बिरहायम खाओ खाओ ई मुस्तफा जो मीलाद आका जे अचण जी खुशी में तो कया चेथो मुंह विराए त बस कयो पर दिल के सुकून कोने को दिल के चैन कोने को दिल के इत्मीनान कोने को चेथो रात जो सुतो आया रोई रोई सुतो आया सुभान अल्लाह सुभान अल्लाह रोई रोई सुतो आया महबूब जे जलवन के ॾिठम आका जी ज़ियारत थी दुआ कर तोखे मुखे आका जी ज़ियारत थी इन मजलिस में आमीन त जो जोर से आमीन त जो अरे वो बुला लेंगे कदमों में ये भी कुछ कम नहीं उनका तशरीफ लाना बड़ी बात है वो बुला लेंगे कदमों में ये भी कुछ कम नहीं उनका तशरीफ लाना बड़ी बात है अरे वो इशारा करे तो ये सूरज फिरे जिनको काबाए आलम भी सजदा करे चांद पर पहुंचना भी जाग जो चांद पर पहुंचना भी हकीकत सही चांद कदमों में लाना बड़ी बात है आका दीदार करायो रोआ पियो मीलाद कबूल थियो अलायण थियो आका जे दरबार में पोतो अलायण पोतो ये रोई रोई सुतो आया ख्वाब में ॾिसां दिलबर नबी जी ज़ियारत थी आ महबूब जे साम्हूं वारे छोलन वारी देगड़ी पईया माना फरमाइन तो अब्दुल रहीम ख़बर आयल तो मुझो मीलाद कयो आ तुझे मीलाद जी कबूलियत थी वई आ मुझे दरबार में पहुंची वियो आ अल्लाह ताला
जन दोस्तन हर प्रोग्राम में कोशिश कई रब करीम उन जे रिज़्क़न में रोज़न में बच्चन में मालन में औलादन में बरकतूं करे आवाज़ के परे वेझे खां आयो सिर्फ हिकिड़े मक़सद ला को दुनियावी मक़सद न आहे त वञी करे पंहिंजे आका जूं ॻाल्हियूं ॿुधूं आका जो ज़िक्र ॿुधूं मूंखे यकीन आहे त महबूब जे ज़िक्र खे ॿुधी आका जे आमद जे ज़िक्र खे ॿुधी जूं दिलियूं मदीनो भरिजी वियूं हूंदियूं ऐं इंशा अल्लाह महबूब राज़ी थींदा। हाणे 12 रबीउल अव्वल ते साईं वारनि लिखियो आहे त बुहारा शहर खां केटी बंदर ताईं रैली निकिरंदी तव्हां सॼी जमात खे गुज़ारिश आहे त हुन में शरीक थिजो। ॻाल्हायो कोन था अचो ॿुधी वई कहिड़ी तारीख़ ते साईं 12 रबीउल अव्वल ते बुहारा शहर मां केटी बंदर ताईं आशिक झूमंदा वेंदा त असांजे आका जे अचण वारो महीनो अची वियो। मूंखे यकीन आहे मूंखे उमेद आहे त मुंहिंजो अर्ज़ु क़बूल कंदव ऐं इन रैलीअ में शरीक थींदव जेके थींदव से हथ मथ खणी ॿुधायो हथ त खणो था पर ईंदासीं कोन ईअं न कजो कमर खे खणी उन ॾींहुं छॾिजो कम छॾे कारियूं छॾे सभु कुझु छॾे उन ॾींहुं अची आका जे उस शरीफ़ जी ॻाल्हियूं ॿुधजो उलमा खां ख़ुतबा खां वाइज़ीन खां मूंखे यकीन आहे तव्हां हिन सभई शरीक थींदव रैलीअ में। ऐं ॿी ॻाल्हि त तव्हांजे हिन मस्जिद शरीफ़ जे भर में मदरसो आहे पाण पंहिंजे बच्चनि खे हिते पढ़ायो दीन जो आलिम बणजण दीन जा ग़ुलाम थियण ऐं हीअं चवनि मां इहो शेर पढ़ी पंहिंजी जात वठां त मुझे मिल गई है दो आलम की शाही अरे गुलामों में मेरा भी नाम आ रहा है। सुभान अल्लाह इन धरी धोई चबी आहे हथ मथे खणी जो सुभान अल्लाह। मां चयो हिकिड़े पुट खे पढ़ाए चईसि मुल्हनि खे छा मिलियो आहे। हाणे मां तोखे ॿुधायां थो त मुल्हनि खे छा मिलियो आहे ॿुधायांव कोन था ॻाल्हाए ॿुधायांव। मुझे मिल गई है दो आलम की शाही गुलामों में मेरा भी नाम आ रहा है। अरे मजा तब है जागजो मजा तब है सरकार महशर में कह दे वो देखो हमारा गुलाम आ रहा है। हबीबे खुदा की गुलामी में क्या है जरा तुम गुलामी में आकर तो देखो गुलामी ये है बादशाही से बेहतर इधर आओ गर्दन झुका कर तो देखो। अस्सलाम वालेकुम।